بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजो आहे तअम्मुलात القرآنية जेको बरनामज आहे हिकिड़ी ॿ आयत पढ़ी उनजी असीं तदब्बुर कयूं था तअम्मुल कयूं था। हीअ आहे 220 हिसो आहे ऐं असीं तदब्बुर छो था कयूं या तअम्मुल छो था कयूं क़ुर पाक जो, छो जो पढ़ूं सभई था, सभु को पढ़े थो क़ुर पर सम्झे कीअं माना जे न सम्झंदो त पोइ उन ते अमल कीअं कंदो। तंहिंजे करे अलाह ताला असांखे जिथे किथे क़ुर में हिकिड़ी शइ जी तकीद सदाईं करे थो ऐं असांखे चए थो त हीअ शइ त ज़रूरी तव्हां कयो। कहिड़ी शइ आहे? असांखे जीअं सूरत मुहम्मद में 24 आयत में चए थो अफला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। हिन क़ुर खे छो नथा पढ़नि, छो नथा तदब्बुर कनि, छो नथा सम्झनि। हिन खे न सम्झंदा त पोइ हिन ते अमल कीअं कंदा। असां क़ुर जे सम्झंदासीं त असां क़ुर ते अमल करे सघंदासीं। छो जो दुनिया में तव्हां ॾिसो था माण्हू सॼी दुनिया क़ुर पढ़े थी, दुनिया में केतिरा हाफ़िज़ आहिनि पर ॾिसंदे त गुनाह वॾा वॾा उहे बि था कनि। मौलवी बि था वॾी मुसीबतुनि में किरनि। छाजे लाइ? छो जो क़ुर खे सम्झनि कोन, क़ुर जी माना कोन था ऐं हिन जे जेके मौजिज़ा उहे कोन था ॾिसनि। त तंहिंजे करे असीं हीउ जेको नंढिड़ो बरनामज आहे जेको 12-13 मिंटनि जो जेको आहे असीं उन में कोशिशि कयूं था त हुन आयत पढ़ूं ऐं उन जो तर्जुमो बि कयूं ऐं उन जो तफ़सीर बि कयूं ऐं हुन ते तअम्मुल नज़र कयूं त अलाह ताला असांखे छा हिन आयतुनि मां छा थो सम्झाए, छो लथी, किथे लथी, कहिड़े मक़सद जे लाइ लथी। सो अॼु जेके असांखे पहिरियों असीं सूरत नूर जी 20 आयत पहुतासीं, हीअ 21 खां शुरू कयूं था, 21 ऐं 22 ताईं ॿ आयतूं पढ़ी इंशाअल्लाह इन जी कोशिशि कयूं था सम्झण जी। जिथे अलाह ताला सूरत नूर में जेके असांजे अञा अमड़ उम्मुल मोमिनीन आयशा जी बराअत जूं आयतूं बि थियूं हलनि ऐं जीअं दोस्तनि खे चयोसीं तमामु घणियूं आहिनि। असीं कोशिशि कयूं था त मुख़्तसर करे जेके आयतूं हुननि मां असां फ़ाइदो वठूं था। उम्मुल मोमिनीन आयशा सां जेको नबी करीम सां जेको इहो वाक़ियो थियो हो, जेको मुनाफ़िक़नि सभिनि ॻाल्हि हलाई त उन्हनि बुराई में पई आहे असांजे अमड़। तंहिंजे करे अलाह ताला हिन जे हीअ आयतूं सूरत नूर में काफ़ी ऐं ॿियनि जॻहनि ते बि लाथियूं आहिनि, ॿियनि सूरतुनि में बि। त हीअ असीं जेकी हीअ आयत शुरू कयूं था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिउ ख़ुतवातिश शैतान वमन यत्तबि ख़ुतवातिश शैतान फ़इन्नहु यअमुरु बिल फ़हशाइ वल मुनकर वलौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम वरहमतुहु मा ज़क्का मिनकुम मिन अहदिन अबदा वलकिन्नल्लाह युज़क्की मन यशा वल्लाहु समीउन अलीम। वला यतलु उलुल फ़ज़्लि मिनकुम वस्सअ अन युअतू उलिल क़ुरबा वल मसाकीन वल मुहाजिरीन फ़ी सबीलिल्लाह वलयअफ़ू वलयस्फ़हू अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। ही ॿ आयतूं हिन जो तर्जुमो पहिरियां जेको मुख़्तसर कयूं था। या अय्युहल्लज़ीना आमनू, अल्लाह साईं मुनादात सॾ थो करे, उहो ईमान वारो, ला तत्तबिउ ख़ुतवातिश शैतान, शैतान जा पैरवी न कयो, शैतान जे चवण ते न हलो। ख़ुतवातिश शैतान, शैतान लाॻीतो हिकिड़े इंसान खे कुफ्र में निफ़ाक़ में न आणींदो पर पेर करे आस्ते आस्ते छिकींदो आहे। तॾहिं चए थो अलाह साईं ला तत्तबिउ ख़ुतवातिश शैतान वमन यत्तबि ख़ुतवातिश शैतान, ऐं जेको शैतान जे पेर जे पोयां लॻंदो फ़इन्नहु यअमुरु बिल फ़हशाइ, जे उन्हनि जे पोयां शैतान जे चवण जे पोयां लॻंदो पोइ उहो तव्हांखे कहिड़ी शइ ॾे वठी वेंदो, भलाइनि ॾे कॾहिं कोन वठी वेंदो, बुराइनि ॾे वठी वेंदो। बिल फ़हशाइ वल मुनकर, ऐं ग़लति शयुनि ॾे वठी वेंदो। वलौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम, अल्लाह जो तव्हां ते फ़ज़्ल ऐं करम ऐं रहमत, अलैकुम वरहमतुहु मा ज़क्का मिनकुम मिन अहदिन, त तव्हां मां केर बि न बचे हा पर अल्लाह साईं तव्हांखे वरी बि रहम कंदो थो अचे, तव्हांजी संभाल कंदो थो अचे, तव्हांजे मथां रहम जो हथु रखंदो थो अचे। मिनकुम मिन अहदिन अबदा, केर बि कोन बचिया हिन शैतान मां पर जंहिंखे अल्लाह साईं बचाए। वलकिन्नल्लाह युज़क्की, अल्लाह साईं कंहिंखे माण्हू खे बचाए थो त उहे बची था वञनि हिन शैतान जे हरकतुनि मां। ज़क्की मन यशा वल्लाहु समीउन अलीम, अल्लाह साईं तव्हांखे ॾिसे बि थो ऐं तव्हांखे अल्लाह साईं ॿुधे बि थो। समीअ ॿुधण वारो, अलीम ऐं इल्म वारो। वरी उन खां पोइ वरी जेकी आयत वला यतलु उलुल फ़ज़्ल, ऐं हिते अबू बकर सिद्दीक़ छा कयो जेॾी महिल पंहिंजी यानी धीउ जो उम्मुल मोमिनीन आयशा जी गिला शुरू थी वई हुई त उन्हनि गिला में हिकिड़ो माण्हू मिस्ताह नालो हो, उहो उन में शरीक थियो ऐं इहो बदरी बि हो, बदर जो मुजाहिदनि मां बि हो ऐं अबू बकर जो माइट बि वेझे बि हो, यानी सिलत रहम बि वारो हो। त पर उहो बि हिन मुसीबत में पइजी वियो, गिला में शामिलु थी वियो, गिला में जेके हलियूं पियूं। त हिते अबू बकर कसम खयो त मां हिन मिस्ताह ते मां ख़र्चु वरी न कंदुमि, छो जो ख़र्चु ॾींदो हुउसि, कुझु मदद कंदो हुउसि, माइट हुउसि, सिलत रहमी कंदो हो, त हुन कसम खयो त अॼु ॾींहं खां वठी मां मिस्ताह ते ख़र्चु न कंदुसि।
छो जो मां ख़र्च बि उन ते कयां, उनखे मदद बि कयां, ऐं मुंहिंजो माइट बि आहे, वरी मुंहिंजे धीउ ते गिला। सो अबू बकर खे कावड़ लॻी, पर अलाह से हिते उनखे अलाह से अबू बकर खे चए थो वला यतलु उलुल फज़ल, जेकी तूं उन्हनि खे मदद करी थो या हुनखे कुझु ॾीं थो, ग़रीब आहे, पर हू जे कंहिं ॾोह में फासी वियो या इन गिला में फासी वियो, त अलाह से हिते उनखे अबू बकर खे हिन आयत जे बारे में चए थो वला यतलु उलुल फज़ल, जेके फ़ज़ल वारा आहिनि, जेके ॾियण वारा आहिनि, मिनकुम वस्या, ऐं जंहिंखे अलाह से ॾिनो आहे, ऐं उथू उलुल क़ुरबा, उलुल क़ुरबा जेके सिलत रहमी वारनि खे न छॾनि न कटनि, छो जो ज़रूरी उहे जेके उन्हनि जे सिलत रहमी वारा के ॾोह कंदा, के ग़लति कंदा, या के ॻाल्हियूं उन्हनि मां ॿुधणु अची वञूं तव्हांखे, पर तव्हां उन ॻाल्हियुनि जे करे, उन्हनि जे करे सिलत रहमी तव्हांखे कटणी न आहे। वला यतलु उलुल क़ुरबा वल मसाकीन, छो जो मिसकीन बि हूंदा, उन्हनि खे तूं शायदि अबू बकर कंहिं मिसकीननि खे बि मदद कंदो हो, माइटनि खे बि मदद कंदो हो, सिलत रहमी खे बि मदद कंदो हो। वल मुहाजिरीन फी सबीलिल्लाह, ऐं जेके हिजरत करे आया अलाह जे ख़ातिर, नबी करीम ॾे, जंहिंखे अबू बकर मदद कंदो हो, उन्हनि खां कटे छॾी मदद, उन्हनि खे ॼण बसि कई, पर वलियाफ़ू, अलाह साईं हिते चए थो उन्हनि खे माफ़ु कयो, वलियस्फ़हू, दिलियूं साफ़ु कयो, अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाह, नथा चाहियो तव्हांखे त अलाह बि तव्हांखे माफ़ु करे ऐं तव्हांजूं दिलियूं साफ़ु करे। त हिते अलाह ताला अबू बकर सिद्दीक़ खे चए थो त जेके उलुल क़ुरबा वल मसाकीन, जेके सिलत रहमी वारा ऐं मिसकीन ऐं ग़रीब जंहिंखे तूं ॾींदे हे, तूं उन जे गिला, तुंहिंजी छोकिरी जी गिला बि पइजी वियुमि, पर उन्हनि खे तूं कसम खयो त हिननि खे वरी न ॾींदुसि, पर इहो जेको आहे इन कम खे तूं न कर, ऐं इहो जेको कावड़ छॾ, ऐं अला तुहिब्बून, नथा चाहियो त अलाह तव्हांखे बि माफ़ु करे, त तव्हां बि हुननि खे माफ़ु करे छॾियो। हिते वलियस्फ़हू अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम, अलाह गफ़ूर बि ऐं रहीम बि आहे। इन में सिलत रहमी अलाह ताला ॾिसो सभु हुनखे अॻिते करे छॾियो। पहिरियां ही मिस्ताह बिन असासा, जेको सहाबी हो, बदरी हो, मुहाजिर हो, मके मां हिजरत करे आयो, पर जेॾी महिल वेहंदो हो माण्हुनि सां, त मुनाफ़िक़नि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हो, त ही बि उन में कुझु शामिलु थी वियो ॻाल्हियुनि में। त हिते अलाह साईं ॾिसो असांखे पहिरियां चए थो त अला तत्तबिउ ख़ुतवात शैतान, शैतान जे पैरवी न कयो, उन जे पोयां पेर करे उन जे ॻाल्हियुनि ते न पोयां लॻो, ऐं वमन यत्तबिउ ख़ुतवात शैतान, ऐं जेको पैरवी कंदो हो शैतान जी ॻाल्हियुनि जे पोयां लॻंदो, फ़इन्नहु यअमुरु बिलफ़हशा, शैतान जे पैरवी कंदो हो, शैतान जे पोयां लॻंदो, त हू बुराइनि में कराईंदो ऐं मुनकर ऐं हर ग़लति में। वलौला फ़ज़लुल्लाह अलैकुम, ऐं अलाह जो करम फ़ज़ल न हुजे हा तव्हां ते, त तव्हां सभई गुनाह इन में पइजी वञो हा, पर अलाह साईं तव्हांखे बचायो इन गुनाहनि खां, कंहिंखे पाक कयो, ऐं जेके इन मुसीबत में पइजी विया त उन्हनि खे सज़ा मिलंदी, कोड़ा लॻंदा, त इहो हुकुम लथा अबू बकर सिद्दीक़ जे बारे में ही आयतूं, उन्हनि जे बारे में लथियूं। सभिनी तफ़सीरनि में इहा मुतफ़क़त ही आयतूं इन अबू बकर सिद्दीक़ ऐं उम्मुल मोमिनीन आयशा जे बारे में आहिनि, ऐं मिस्ताह जे बारे में ख़ासतन वला यतलु उलुल फ़ज़ल, जेके इहे ख़ासतन इहे आयत जिथे अबू बकर कसम खयो त मां हिन खे वरी कुझु न ॾींदुसि ऐं हिन खे कुझु मदद न कंदुसि, छो मुंहिंजी धीउ जे गिला में इहो बि शामिलु थी वियो, पर अलाह साईं चवंदो तौबा कयो ऐं मग़फ़िरत फ़रमायो ऐं दिलि साफ़ु कयो। इहो छाजे लाइ? छो जो तव्हां गुनाह में पिया, पर अलाह साईं माफ़ु करण वारो आहे, त तव्हां बि इहा सिफ़त वठो। वसिया असहाबु सिआ, यानी जंहिंखे अलाह साईं तोखे जंहिंखे ॾिनो आहे, ईअं न चवनि त मां हिन खे ॾियां थो कयां थो, यानी मिन्नत करे, वरी छाजे लाइ वरी हू यानी हिकिड़ी मां माइटनि सां भलाई कयां, वरी हू मूंसां बुराई कनि, जीअं थिए थो अॼुकल्ह दुनिया में, जेको बि भलाई कंदो वरी उनखे मोट वरी ॾुखी थी ऐं ख़राबु थी मिले। तंहिंजे करे अलाह चयो त तव्हां जेके मुंहिंजे ख़ातिर शइ ॾियो था, उहा मुंहिंजे ख़ातिर रहे, तव्हांजे दिलि में तव्हांखे मोट सुठी मिले त ठीकु आहे, जीअं न त तव्हां छॾे ॾींदो, न मुंहिंजे ख़ातिर हिन मुहाजिरनि खे ऐं अलाह जे सबील तव्हां हिननि खे मिसकीननि खे ॾियो था, त तव्हां उन्हनि खे ॾियंदा, वरी बि ॾियणु शुरू कयो। त अबू बकर पंहिंजे क़िस्म जो जेको उहो कफ़ारो कयो, ऐं वरी हुननि चई त अलाह जेॾी महिल इन आयत अबू बकर ॿुधी इहा आयत, त ओॾी महिल ई इन आयत जे पोइ छा चयो, भला नुहिब्बु अन यग़फ़िर अल्लाह लना, हा अलाह जीअं असांखे चए थो असीं कंदासीं। छो जो सहाबी इहे हूंदा हुआ, आयतुनि ते बीहंदा, जिथे आयत हूंदी उते बीहंदा हुआ, आयत जे ॿुधण सां हू बसि हटी वेंदा हुआ जल्दी। त सबीलिल्लाह जेको हुन पैसा जेको ॾींदो हो या ख़र्चु ॾींदो हो ग़रीबनि खे, वरी उहो मोटायईं, छो जो हिन चयो अलाह ताला चए थो अला तुहिब्बून अन यग़फ़िर अल्लाह लकुम, तव्हां बि गुनाहगार आहियो, जीअं हिननि गुनाह कया, ग़लति कया, ही बि गुनाहनि में पिया, त पर हिननि खे तव्हां माफ़ु कयो। छो
عنهم وصفحتم जे हिननि खे तव्हां माफ़ कंदव त अल्लाह बि तव्हांखे माफ़ कंदो ऐं अल्लाह जी सिफ़त हिते अल्लाह से असांखे चए थो त जीअं मां गफ़ूर हां त तव्हां बि थियो जा मां माफ़ करण वारो हां त तव्हां बि ईअं थियो छाजे लाइ अल्लाह जीअं चए थो त माण्हुनि जी दिलि साफ़ हुजे ऐं ख़ासतन जेके सिलत रहमी वारा आहिनि उन्हनि खे ज़रूरी इहा सिफ़त हुननि जी दिलि में हुजे माफ़ करण वारी सिफ़त हुजे जीअं अबू बकर सिद्दीक़ खे ॾिस अल्लाह से हुकुम कयो त इन सहाबी जेको मिस्ताह जंहिं इन शइ में मुशारकत कई ऐं इन में मुलवस थी वियो त अल्लाह साईं हिन खे हुकुम कयो त इहा तूं हिननि खे माफ़ कर ऐं जेको हुननि खे ख़र्चु ॾींदे हे ॾे छो जो तूं मुंहिंजे ख़ातिर थो ॾे हिननि जे ख़ातिर न इहा ज़रूरी सभु को इन मां सबक़ु वठी छॾे त तूं सदाईं जे कंहिंसां भलाई थो करी त मोट ज़रूरी न आहे त उहा तोखे भली मिले थी सघे उन्हनि मां तोखे हथ ई जीअं बुरियूं ॻाल्हियूं मिलनि ग़लति ॻाल्हियूं मिलनि त इंसान खे सहणो पए छो जो अल्लाह गफ़ूर रहीम आहे त अल्लाह असांखे बि चए थो तव्हां बि ईअं हुजो तव्हां बि साफ़ दिलि हूंदो जे दुनिया वारनि सां तव्हां रहम कंदो त आसमान वारो तव्हांखे रहम कंदो इहा जेकी सिफ़त असांखे अलाह ताला असांखे चए थो ऐं ख़ासतन अबू बकर सिद्दीक़ खे हिते चई जीअं अबू बकर आयत ॿुधी त हुन चयो भला भला इन्ना नुहिब्बु अन यग़फिर अल्लाहु लना हा असां चाहियूं था त अल्लाह से असांखे माफ़ करे ऐं असीं बि माण्हुनि खे माफ़ करे छॾियो असीं हिते मुख़्तसर क़िसो था ॿुधायूं असांजी दुनिया मां जंहिंमहिल नबी करीम हिन दुनिया मां वियो त अजीब थी वियो त के माण्हू मुनाफ़िक जेके आहे ख़ासतन परे परे शहर ताइफ़ जा शहर यमन जा ऐं जेके नजदमी हुआ उन्हनि चयो त असां ज़कात ॾींदा हुआसीं मुहम्मद रसूलुल्लाह खे हाणे उहो वियो त हाणे असीं निमाज़ पढ़ंदासीं मुस्लमान रहंदासीं पर असीं ज़कात असीं कोन ॾींदासीं असां ज़कात उन खे ॾींदासीं रसूलुल्लाह खे हाणे रसूलुल्लाह कोन्हे त अबू बकर सिद्दीक़ मदीने में ख़लीफ़ो हो सभिनी साहिबनि खे गॾु कई उन्हनि खे चई त हाणे मूंखे मशूरो ॾियो छा कयूं काफ़ी माण्हू हींअर इस्लाम में हिकिड़ी शयूं ख़ासतन ज़कात चवंदासीं कोन ॾींदासीं त हिते सभिनि खां मशहूरु वठे पियो ऐं चवनि पियो मां हिकु माण्हू आहियां ऐं मूंखे हिकिड़ो मूंखे मशहूरो सुठो ॾियो त छा कयूं त हिते अबू बकर उमर इब्न ख़त्ताब पहिरियों हुननि खे अबू बकर सिद्दीक़ खे चयो त मां सम्झां थो त मुस्लमान माण्हू नवां आहिनि ऐं उन्हनि खे चॾियूं भला निमाज़ जे पढ़नि था ज़कात नथा ॾियनि त छॾे ॾियो न छो जो वरी कुफर में न पइजी वञनि त हज़रत अबू बकर सिद्दीक़ उथी ऐं चई त ख़ुतबो पढ़ी चई मां जंहिं नबी करीम खे के रसो बि ॾींदा हुआ न त उन रसे ताईं बि मां हिननि सां विढ़ंदुसि हिकिड़े खे मारींदुसि उफट जंहिं निमाज़ ऐं ज़कात खे छॾियो ऐं टोड़े छॾियो त इहे सहाबिन बि चवनि त अबू बकर जहिड़ो वॾो वधी वेंदो कमु घणो थी वेंदो चई त मूंखे जे अकेलो छॾे ॾींदो न मां सभिनि सां बि जिहाद कंदुसि अल्लाह ताला क़ुर में चए थो त सलात व ज़कात जिथे किथे निमाज़ ऐं उन सां ज़कात ऐं तव्हां चओ था हुननि खे ज़कात छॾे ॾियूं जीअं रसो ॾींदा हूंदा नबी करीम खे मां उन ते बि हिननि सां जिहाद कंदुसि खणी मां हिननि सां जिन बि विढ़नि माण्हू बि विढ़नि ऐं मदर व शजर वण बि हिननि सां थियनि मां हितां अबू बकर अकेलो हूंदुसि न त उन्हनि सां जिहाद कंदुसि जेसिताईं सही दीन ते सही अक़ीदे ते न मोटनि तेसिताईं भली मूंखे मारे छॾनि मां अकेलो ई हुजां त हा अबू उमर खे चई त जब्बारुं फिल जाहिलिया ख़व्वारुं फिल इस्लाम उमर खे चई त उमर एॾो दिलेर हूंदे जाहिलियत में इस्लाम में हींअर ड्रिजी थो ही भली दुनिया असांजे सॼी उबती सुबती थी दीन में असीं कोन छॾींदासीं जेको दीन पूरो हुजे अक़ीदो पूरो हुजे हिते उमर इब्न ख़त्ताब उथी चयो अल्लाहु अकबर वल्लाहु लक़द अलिमत अन्नहु हक़ आहे सच ॻाल्हि तुंहिंजी अबू बकर इहा सॼी रिवायत बिदायो निहाय 6 जुल्दे में आहे त ॾिसो अबू बकर जे सॼे सहाबिन सां हज़रत अली बि हो उस्मान बि हो सभई हा पर सभिनि खे चई त न मां जिहाद खणी अकेलो बि करे हिननि सां विढ़ंदुसि जे हुननि ज़कात छॾी अलाह ताला असांखे तव्हांखे बि इहो अक़ीदो ॾिए त दीन सॼे ते हलो ईअं दीन खे टुकड़ा न कयूं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद